नाज़िर शिकारपुर के कच्चे में धाड़ेलन खिलाफ वॾे ऑपरेशन जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख ऐं एसएसपी शिकारपुर तनवीर तुन्यो ऑपरेशन बाबति मुशावरत लाइ कराची पहुची विया आहिनि। अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलन खिलाफ ग्रैंड ऑपरेशन लाइ कमांडोज़ बख्तरबंद गाड़ियूं ऐं जदीद हथियार ॻड़ी तेगो कैंप ते पहुचाया विया आहिनि। टे जदीद बख्तरबंद गाड़ियूं टैक्सला खां 2 ॾींहनि अंदरि शिकारपुर पहुचंदियूं। ताज़ो मुक़रर थियल डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख ऐं एसएसपी शिकारपुर तनवीर तुन्यो कराची पहुची विया आहिनि, जिते ॿई पुलिस ऑफिसर आईजी सिंध मुश्ताक उमर सां मुलाक़ात कंदा। मुलाक़ात में ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। नाज़िर, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त शिकारपुर जे कच्चे में धाड़ेलन ख़िलाफ़ वॾे ऑपरेशन जूं तैयारियूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख ऐं एसएसपी शिकारपुर तनवीर तुन्यो ऑपरेशन बाबति मुशावरत लाइ कराची पहुची विया आहिनि। अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलन खिलाफ ग्रैंड ऑपरेशन लाइ कमांडोज़ बख्तरबंद गाड़ियूं ऐं जदीद हथियार ॻड़ी तेगो कैंप ते पहुचाया विया आहिनि। 3 जदीद बख्तरबंद गाड़ियूं टैक्सला खां 2 ॾींहनि अंदरि शिकारपुर पहुचंदियूं। ताज़ो मुक़रर थियल डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख ऐं एसएसपी शिकारपुर तनवीर तुन्यो कराची पहुची विया आहिनि, जिते ॿई पुलिस ऑफिसर आईजी सिंध मुश्ताक उमर सां मुलाक़ात कंदा। मुलाक़ात में ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे।